टंडोजाम मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर सरफराज शाहानी मूजिब ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम जे उस्तादनि जी तंज़ीब सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन साउटा पारां पूरियूं पघारूं न ॾियणु, प्रोमोशन लाइ बोर्ड न विहारणु, लीव इनकैशमेंट न ॾियणु, नयूं भर्तियूं न करणु, यूनिवर्सिटी में थींदड़ चोरियुनि, टेलीफोन अलाउंस न ॾियणु समेत ॿियनि मसइलनि जे हल लाइ ॿांह ते कारियूं पटियूं ॿधी 3 ॾींहं बि तदरीसी ऐं तहक़ीक़ी अमल जो बाइकाट कंदे प्रेस क्लब टंडोजाम अॻियां साउटा सदर डॉक्टर फहद नज़ीर खोसो, सेक्रेटरी डॉक्टर ख़ालिद टालपुर, अमानुल्ला तुन्यो, डॉक्टर सुहेल ओठो, डॉक्टर सईद सुमरो, डॉक्टर ग़ुलाम मुश्तबा खुश्क ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते साउटा अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजा जाइज़ मुतालबा नवंबर 2022 ते वाइस चांसलर खे लिखत में पेश कया हुआ। एतिरो घणो वक़्तु गुज़रण बावजूदि वाइस चांसलर जी अदम दिलचस्पीअ सबबि मसइला हल न पिया थियनि। हुननि चयो त रमज़ान जे भलारे महीने में बि मेन कैंपस जे उस्तादनि खे पूरी पघार न ॾिनी वई आहे, जॾहिं त सब कैंपस उमरकोट जे उस्तादनि खे पघार ई न ॾिनी वई आहे। इदारे जी सिक्योरिटी जी नाअहलीअ सबबि यूनिवर्सिटीअ समेत लाॻापियल सब कैंपस ऐं कॉलेजनि में लखनि रुपयनि जो सामान चोरी थी चुको आहे, जेको अञा ताईं वापसि नाहे थियो। हुननि वधीक चयो त जॾहिं उस्तादनि खे मुआशी परेशानियुनि में मुब्तला कयो वेंदो त पोइ हू उस्ताद परेशानी में शागिर्दनि खे छा पढ़ाए सघंदो। असांजे हलंदड़ एहतिजाज जो यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां कन लाटार करण सबबि अॼु असां मजबूरी में पंहिंजी दांह खणी प्रेस क्लब ते पहुता आहियूं। हुननि चिता ॾींदे चयो, जेकॾहिं असांजे मसइलनि खे हल न कयो वियो पोइ मथे हफ़्ते खां एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।